बरसात इनामन जीते थी जित खुनन लिफाफा बंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। अस्सलाम वालेकुम, केड़ा हाल है? खुश आयो? चाक चंगा भला? आवाज कोन तो अचे या त मां बोड़ो थी वियो आहियां, तव्हांजो आवाज कोन तो अचे। कीअं आहियो तव्हां? खुश आयो? चाक चंगा भला? आवाज ही नथो अचे, चओ अल्हम्दुलिल्लाह। चले जी, जबरदस्त। सबको खुशामदीद। दिल की गहराइयों से केतरी फैमिलीज हैं जो उर्दू स्पीकिंग है, भाई हाथ ऊपर करके बताएं। आई केतरी फैमिलीज हैं जेके सिंधी स्पीकिंग हैं, ताड़ियूं वजाए ॿुधायो, शाबाश। चलो वेरी गुड भाई, तव्हां सभिनी खे भलीकार था चऊं दिल जी गहराइयुनि सां पंहिंजे प्रोग्राम दमादम सिंध में। ऐं नाज़रीन जेके घर में वेठल आहिनि, अव्हांखे बि भलीकार। ऐं आई होप त तव्हां ईद जो गोश्त जेको तव्हांखे मिलियो हूंदो उहो खपाए छॾियो हूंदो, फ्रिजुनि में न भरे रखियो हूंदो ऐं तमामु ज़बरदस्त तरीक़े सां खाधो हूंदो। किस ने भाई बहुत ज़्यादा गोश्त खाया और अस्पताल पहुंचा? केरु घणे गोश्त खाई अस्पताल पहुतो? केरु पहुतो? हथ मथे। अच्छा इते, अच्छा अच्छा। कंहिं गोश्त कोन खाधो हिन ईद ते? साईं तव्हां न खाधो गोश्त? छो? माइक त ॾियो, माइक त ॾियो बाबा, शाबाश। जल्दी जल्दी पुछूं तो सही हाल अहवाल। डॉक्टर साहब छा हाल आहे? खुश आहियो? ख़ैर। ऐं मुंहिंजो डायरेक्टर बि तव्हांखे सुञाणे थो। माइक त खोलियो नईम साहब, डॉक्टर साहब जो। हा साईं, कहिड़ा हाल आहिनि? असां वटि गैस बंदि हुई। गैस जो गोश्त सां छा वास्तो आहे? तव्हां कोयलनि ते बारबेक्यू करे वठो आहे का कोयला कढ़ाई ठाहे वठो आहे? कोयलनि जो दौर ई कोन्हे हाणे साईं। कोयले जो दौर न आहे? मां त ॾाढो कोयला कढ़ाई बि ठाही हुई, बारबेक्यू बि कयो, ॾाढो मज़ो। हाणे तव्हां भले सड़ो। तव्हां होटल ते खाधो हूंदो? गोश्त मिलियो हुयो आस पास मां? मिलियो हुयो। पोइ काॾे कयो? खपाए छॾियव? पाड़े वारनि खे ॾेई। पाड़े वारनि खे ॾेई छॾियो। चलो ज़ोरदार ताड़ियूं वई दोस्त जे लाइ। तो माशाल्लाह भाई, कुर्बानी जी ईद गुज़री वई, वरी हिकु दफ़ो वापसि अची वियासीं असां पंहिंजे हिन दमादम सिंध में। ऐं दमादम सिंध हिन वक़्तु मां ज़रूरी इहो चवंदुमि त सिंध जो वॾो गेम शो न, मां चवंदुमि सिंधी मीडिया जो हिकिड़ो ई गेम शो आहे जेको दमादम सिंध आहे, जेको हर वक़्तु तव्हां सां गॾु आहे। तो दमादम सिंध लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। आप कैसी हो फ़ायदा? ठीक हो? चले ज़बरदस्त माशाल्लाह भाई। सब सारी टीम के सलाम, सब खुश आयो, सब मज़र वज़र, निंड मां उथो आराम सां, शाबाश। हाँ ज़हीर, ओके ओके भाई। तो पोइ असांजा जेके स्पॉन्सर्स आहिनि उन्हनि जे लाइ ज़ोरदार हिकु दफ़ो ताड़ियूं थी वञनि। अच्छा जी, सब खां पहिरियां आहे पांडा केमिकल, खुशबू और सफ़ाई साथ साथ पांडा केमिकल जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं, शाबाश। मेडोरा ऑफ लंडन, लिपस्टिक नेल पॉलिश 100 से ज्यादा रंगों में दस्तियाब है। मेडोरा ऑफ लंडन जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि भाई, शाबाश। तिब्बत स्नो असां सां गॾु आहे जी। तिब्बत स्नो क्रीम बाय कोहनूर केमिकल्स, एशिया जी मशहूर तरीन क्रीम तिब्बत स्नो जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। लाइबा कॉस्मेटिक्स असां सां गॾु आहिनि जी। लाइबा कॉस्मेटिक्स ब्लॉन्ड ग्लैमर क्रीम ब्लीच, लाइबा कॉस्मेटिक्स जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं, शाबाश। आई उन सां गॾु नेल्सन पेंट्स, रंग जिंदगी का नेल्सन पेंट जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। पेंडोरा ब्यूटी क्रीम भी असां सां गॾु आहे जी। पेंडोरा ब्यूटी क्रीम जे लाइ भी ज़ोरदार ताड़ियूं। क्विज जूस, सिर्फ क्विज ही पिलाया करो। क्विज जूस कौन कौन पिएगा? क्विज जूस है आज, पिलाओगे? चलो जी, क्विज जूस कौन कौन पिएगा? जोर से बोलो, हम सब पिएंगे। ओके सही वाले ये बच्चे सुस्त हो गए घर पे गोश्त खा खा के ना, ये मेरे सही बच्चे। हाँ तो जोर से बोलना बेटा। तो क्विज जूस केर केर पिएंदो? आप सब पिएंगे, जबरदस्त भाई। क्विज जूस भी आपको पिलाएंगे जी। चेंज बाय SSMA केमिकल्स, चेंज डिटर्जेंट 9001 ISO सर्टिफाइड प्रोडक्ट, चेंज जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। NX हर काम आसान, अब NX के साथ NX जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, नाम है बुलंदी का, वकार बिल्डर्स जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि भाई, सही है। ओके भाई। सेंट डायनेस्टी प्रीमियम परफ्यूम, वो खुशबू जो दिल को छू जाए, सेंट डायनेस्टी जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। वानिया हेयर कलर शैम्पू, अब शैम्पू से करें बाल कलर सिर्फ 5 मिनट में। वानिया हेयर कलर शैम्पू जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। विटालेक इंस्टेंट फुल क्रीम मिल्क पाउडर, हर माह की ख्वाहिश अपने प्यारों को दे खालिस और गिज़ायत से भरपूर मिल्क।
विटालिक इंस्टेंट फुल क्रीम मिल्क पाउडर जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि भाई। क्यों चीख रही हो बेटा, क्या हो गया, पानी वानी पिलाए, छा पिया? जोर सां कर आवाज, गिफ्ट भी खणी है, माइक भी ॾिननि डी के। एक दफा ही चीख लो, चलो शाबाश। हाँ जी, और आजा 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 आजा, बस आजा आजा बस, हाणे प्रोग्राम में चीख दी। ओके जी, वानिया जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां मिलंदो, वानिया ब्यूटी क्रीम। ये मुझो शो आहे, मुझी मर्ज़ी, आऊं गानो गाया तव्हांखे ॿुधणो पवंदो। ये काफ़ी माण्हू मूंखे चवंदा आहिनि त राजा भाई छा थियो आहे, मुंहिंजो यार जॾहिं बि आऊं कंहिं सिंगर खे फ़ोन कयां पियो त चए पियो यार तेल जा पैसा ॾे, एतिरा पैसा ॾे, पोइ तुंहिंजे शो में अचां। उन ॾींहं खां पोइ मूं पाण ॻाइणु शुरू कयो, मुंहिंजो हलो भाई पंहिंजो शो, पाण गानो ॻायो, पाण सभु कुझु कयो। सही आहे न, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। इन जे करे शोभी भाई जूं महिरबानियूं आहिनि त असां थोरो मतिलबु चए थो त सुरीला थी विया आहियूं। ओके भाई, त पोइ कारो वेस केरु केरु पायो आहे, कारो वॻो? ओके, कारे वारनि वॻे वारनि जे लाइ आहे। उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी। किती कल वेस बेटा रोंदा ज़ारो ज़ार हो सही, ॾाढा बेकरार हो सही, उहो ई मेरा यार हो सही। उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी। किती कल वेस बेटा रोंदा ज़ारो ज़ार हो सही, ॾाढा बेकरार हो सही, उहो ई मेरा यार हो सही। उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी। आखी सजण को मैं मजबूरा, तय करूं जो ॾाढा थियो दूरा। आखी सजण को मैं मजबूरा, तय करूं जो ॾाढा थियो दूरा, तय करूं जो ॾाढा थियो दूरा। ॾाढा नाराज़ में मेरा सरकार हो सही, ॾाढा बेकरार हो सही, उहो ई मेरा यार हो सही। उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी। किती काले वेस बेटा रोंदा ज़ारो ज़ार हो सही, ॾाढा बेकरार हो सही, उहो ई मेरा यार हो सही। उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी। हथ बदे शाबाश। कददाए भूरा ते रंगदाए भूरा, जीवे तिरदाए चूरा। कददाए भूरा ते रंगदाए भूरा, जीवे तिरदाए चूरा, ओ जीवे तिरदाए चूरा। दर ते करेंदा वेठा मेरा इंतजार हो सही, ॾाढा बेकरार हो सही, उहो ई मेरा यार हो सही। उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी। किती काले वेस बेटा रोंदा ज़ारो ज़ार हो सही, ॾाढा बेकरार हो सही, उहो ई मेरा यार हो सही। उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी, उन्हीं को सलाम देवी।
बहुत दिनों के बाद गया हूँ माना ये सोच रहे सहकी पियो आहियां थकिजी पियो आहियां चलो भाई माना नंढो ब्रेक थो वठां ब्रेक खां पोइ खोड़ सारा सेगमेंट आहिनि खोड़ सारा इनामात आहिनि तव्हांजे लाइ नंढो ब्रेक थो वठां हीअं इस प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो प्रोग्राम जो नालो आहे बरसात इनामन जी थे थी जित खिणन लिफाफा बंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम से दमादम से दमादम से ओके भाई ज़बरदस्त वेलकम खुशामदीद भली कार अवां सभिनी खे केरु केरु आहे जेको अॼु मूंखे शाइरी ॿुधाईंदो जल्दी जल्दी ॿुधायो हाँ जल्दी जल्दी ॿुधायो केरु आहे जेको शाइरी ॿुधाईंदो सभु हथु मथे खणो जेको शाइरी ॿुधाईंदो मूंखे चलो शाइरी पुछूं था तव्हां खां केरु आहे जेको LED खटींदो अॼु LED केरु थो खटणु अॼु भाई बनाओ सिंगार तिब्बत सिनो एशिया जी मशहूर तरीन ब्यूटी क्रीम तिब्बत सिनो जरा LED केरु खटींदो कंहिंखे खपे LED केरु केरु ईंदो जोड़ियूं खपनि ॿ ज़ाल मुड़ुस खपनि हा ज़ाल ऐं मुड़ुस खपनि ॿ ज़ाल मुड़ुस आपका हस्बैंड कहाँ है किधर है कौन सा है हाथ ऊपर आप हो और कौन है भाई ॿियो केरु आहे तव्हां सां गॾु केरु आहे घर वेठो आहे ॿियो केरु कोई पार्टनर हुजे बॉय आहे कोई हलो भाई कंहिंखे तयारु कंदी आहे किथे आहे किथे आहे हा बी मां ॾिसां तूं कंहिंखे तयारु कंदी आहे इनखे तयारु कंदी आहे अच्छा सबर तोसां गॾु केरु आहे भाउ ही वेठो आहे LED जो सवाल आहे मां सोचां थो LED अॼु उन्हनि खे ॾियां आ जाओ आप आ जाओ एक जोड़ी और ज़बरदस्त तरीक़े सां तव्हांखे पंहिंजे पार्टनर खे तयारु करिणो आहे ठीकु आहे हस्बैंड हुजे भाउ हुजे चाचो हुजे मामो हुजे सोट हुजे मासात हुजे पर हुजे बॉय वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि ख़ैर हा भाई LED जो सवाल आहे भाई LED अमा तव्हां सां केरु आहे तव्हां सां केरु आहे तव्हां आहियो सबर ॿियो केरु आहे तव्हां सां केरु आहे पुट भाउ किथे आहे भाउ नंढो आहे सफ़ा वे तव्हां सां केरु आहे हा अचो भाउ खे वठी अचो तव्हां वठी अचो शाबाश ओके भाई ज़बरदस्त जल्दी अचो तिब्बत सिनो एशिया जी मशहूर तरीन ब्यूटी क्रीम तिब्बत सिनो वार जे ताउन सां ही ज़बरदस्त सेगमेंट आहे ऐं इन सेगमेंट खे जेको खटींदो उहो खणी वेंदो LED ज़बरदस्त किस्म जी LED तैयार करणो है इसको पहले तैयार किया था ना आपने एक दफ़ा इसी गेम में हार गई थी दोबारा फिर हिस्सा लिया है बार बार हिस्सा लेती हो फिर भी हार जाती हो चलो अब नहीं हारोगी अच्छा भाई हर तव्हांखे करिणो ई आहे तव्हांखे हिननि खे अहिड़े तरीक़े सां तैयार करिणो आहे जो ही जॾहिं फेस हिन पासे अचनि त ही माण्हू खिली ये पेट में सूर पइजी वञे त यार ही छा हिननि खे तैयार कयो आहे त ॻाढ़ो कयो पीलो कयो नीरो कयो फिको कयो साओ कयो पर अहिड़ो तैयार कयो जो ही असांजी पब्लिक खिले ऐं असांजा नाज़रीन इंजॉय कंदा यार ही वाह जो तैयार थियो आहे ही आहे असांजो मिस्टर दमादम सिंध मिस दमादम सिंध चई सघूं था ओके भाई त पोइ तैयारी कयो तव्हांजो कमु शुरू थिए कयो मेकअप शुरू स्टार्ट कयो भाई हम शायरी वायरी सुनते हैं शुरू कयो ओके हा भाउ केरु आहे जेको शायरी ॿुधाईंदो मूंखे शायरी एडोर तू ए हसीन मास्टर ऑफ हेयर कलर्स जा गिफ्ट खणी आहे शाबाश शायरी केरु ॿुधाईंदो हिनखे दे माइक शाबाश शायरी ॿुधा मेरा नाम अफशा है आपका नाम अफशा है दिन रात मैं सोचा करती हूँ क्या सोचा करती हो एक ख्वाब से देखा करती हूँ बस में नहीं है तू हाँ। फिर भी तेरी पूजा करती हूँ काश मैं तुझसे कह सकूँ मैं तुझे चाहा करती हूँ वाह वाह छोकरी वाह तो मट ही भञी छॾिया एडोर तू ए हसीन मास्टर ऑफ हेयर कलर हिन पासे शायरी केरु ॿुधाईंदो भाई शायरी ॿुधाए माइक ॾे पोयां हाँ बेटा क्या नाम है आपका दुआ करो हमारे लिए दुआ चावल में चावल चावल में कीड़ा हाँ कीड़े मकोड़े इधर ही याद आते तुम लोग हाँ चावल बनाते बनाते खीर बन गई ढक्कन हटा के देखा तो आपकी तस्वीर बन गई ये शेर नहीं था ये मेरे ऊपर जोक था कोई और शेर सुनाओ चलो शाबाश सुनाओ कोई गाना सुना दो माइक दो चावल में कीड़ा हरू भरू कीड़ा हल ॿुधाए हाँ कोई गाना सुनाओ गाना
कुछ नहीं आता। एबीसी सुना दो, एबीसी सुनाओ, एबीसी सुनाओ। ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ। मेरे बच्चे होशियार है, दे दो गिफ्ट बाबा। एडोर तू है हसीन मास्टर ऑफ हेयर कलर। हाँ भाई ॿियो केरु ॿुधाईंदो हिन पासे शाइरी? माइक ॾियो हिननि खे, अधी चश्मश के। हाँ भाई नालो ॿुधाइजो पंहिंजो। फातिमा मेमन। फातिमा माइटणी मुंहिंजी, माइटणी ख़ुशि आहे, चाक चङी भली। किथां आई आहे? जी किथां? गंपट मां। गंपट मां। ऐं वरी कंडियारे जो आहियां, और कंडियारो नौशहर फिरोदी पाण पाड़ेसरी आहियूं। ॿुधाए शाइरी ॿुधाए, शाबाश। हम जो तुमसे मिले इत्तेफाक थोड़ी है, मिलके तुमको छोड़ दे मजाक थोड़ी है। अगर होती तुमसे एक हद तक मोहब्बत तो छोड़ देते, पर हमारी मोहब्बत का तुमसे हिसाब थोड़ी है। अब तुम ढूंढोगे मेरी इस गज़ल का जवाब, ये मेरे दिल की आवाज़ी कोई किताब थोड़ी है। ये तो पूरी कहानी थी, शायरी तो नहीं थी। चलो जी गिफ्ट दे दो, शाबाश। एडोर तू है हसीन मास्टर ऑफ हेयर कलर से न दे। ओ ये जगह खिले भाई। हाँ नालो ॿुधाए। आयशा। आयशा। खुद पर वार के फेंक दिए ऐसे वैसे बहुत। हाँ खुद पर वार के फेंक दिए ऐसे वैसे माइक बहुत। थोड़ा नजदीक करो, शाबाश। खुद पर वार के फेंक दिए ऐसे वैसे बहुत। हाँ। मेरा गुरूर सलामत रहे तेरे जैसे बहुत। वेरी गुड। लेकिन गुरूर की जगह पे हुस्न क्यों बोल दिया? मेरा हुस्न सलामत रहे। हाँ ये बोल रही थी। हाँ और जी चेंज जो गिफ्ट जो इट्स चेंज हिनखे जो अदड़ी खे माइक शामो चश्मे वारी खे। चश्मे वारी ॾाढी हुयूं हिन मुंहिंजे शो में। हाँ नालो ॿुधाए आदि। जुवेरिया मेमन। माइटणी आहे, हल ॿुधाए माइटणी। हंसना आता है मुझे, मुझसे गम की बातें नहीं होती। हंसना आता है मुझे, मुझसे गम की बातें नहीं होती। मेरी बातों में मजाक होता है, पर मेरी हर एक बात मजाक नहीं होती। वाह छोकरी वाह वाह, ज़ोरदार ताड़ियूं भई अदी जे लाइ। पोयां ॾियो माइक, पोयां ॾियो। हाय कहिड़ा हाल आहिनि? खैर वे। हा चांदनी नालो तो ॿुधाए। चांदनी चांद से होती है, सितारों से नहीं। मोहब्बत एक से होती है। ये बात दूसरा बताओ, इसको छोड़ो। ये तरह एक तो ये डब्बे में डब्बा, रातों में केक, ये पता नहीं क्या होता है, वो मेरे नींद में आता है। और ये चांदनी चांद में बड़ा नींद में आता है। बताओ ॿुधाए। बस यही याद। ॿियो ॿुधाए, गानो ॿुधाए, कोई गाना सुना दो। गाना भी नहीं आता। हर इतनी दफा हाथ ऊपर किया, ही मैं आऊंगी मैं। सुनाओ चलो, चांदनी चांद से सुनाओ। चांदनी चांद से होती है, सितारों से नहीं। मोहब्बत एक से होती है, हजारों से नहीं। ओके थैंक यू वेरी मच भाई। गिफ्ट ॾेई छॾियो, शाबाश। ओके भाई असांजा ही ॿ हीरो तैयार थी चुका आहिनि। हीरोज़ जेके आहिनि उन्हनि खे हीरोइन तैयार, हीरोइन छा चऊं हिननि खे? तव्हां ॾाढो सुठा पिया लॻो। तव्हां पंहिंजे पाण खे शीशे में पहिरियां ॾिसो, थोरो ॾिसो हेॾा हेॾा। हे कोन उहो ऐनक वाला जिन हलंदो अॻ में, उहो ठाहियो अथई। हा हेॾो ॾिसूं था। ओके भाई त तव्हां ॿुधायो त केरु सुठो घणो तैयार थियो आहे? जंहिंखे लॻे थो त हीउ ॾाढो सुठो तैयार थियो आहे, ताड़ी वॼायो। ऐं जंहिंखे लॻे थो हीउ चाचो ॾाढो सुठो तैयार थियो आहे, भई ताड़ी वॼायो। ॿई पासा हिकिड़े जहिड़ियूं ताड़ियूं थी वॼनि छो? हाँ जिनको लगता है कि इसका मेकअप अच्छा हुआ है, एलईडी इधर चली जाए। आई जंहिंखे लगे तो एलईडी हिननि जे पासे हली वञे। कच्ची आबादी और पक्की आबादी, अभी तक ये भारी भारी है भाई, वोट ज्यादा ले रहा है। लेकिन मैं सोच रहा हूँ कि तू नहीं हार मेरी बहन, दूसरी बार मैं नहीं हराने दूंगा। सबर करो, ॾिसूं था, वरी भी कोशिश कयूं था। ॾिसूं हिननि जे हथ में आहे सॼो फैसलो। भाई जिनको लगता है एलईडी इधर जानी चाहिए, और जिनको लगता है एलईडी इधर जानी चाहिए, तो वो एलईडी वजह थी हिननि जे पासे। तिब्बत से लो ऐशा जी मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। मैं इधर नाच रहा हूँ, गम में दुख में, कोई बात नहीं, सबर करो। गिफ्ट खड़िया, शाबाश बेटा। चेंज जो गिफ्ट खड़िया आदि जे लाइ। चेंज जो तमाम जबरदस्त गिफ्ट है, कोई बात नहीं। आज एलईडी लेके जा रही है, एक ही थी जो दे दी मैंने, अब वॉशिंग मशीन है। हल भाई जबरदस्त, जोरदार ताड़ी थी प्यारन जे लाइ। छाक जी छाक, तू कहाँ गायब हो जाती हो? मैं तुम्हारे कार्ड पकड़ते पकड़ते गिर गया रास्ते में। हाँ वाह, कप टावर केर ठाहींदो? सेंट डायनेस्टी जी परफ्यूम कंहिंखे खपे? सेंट डायनेस्टी जी परफ्यूम कप टावर जे लाइ। जल्दी ॿुधायो भाई, हिन पासे केरु ईंदो? तव्हां अचो। अची वई हिकिड़ी अची वई। हाँ अचो। सेंट डायनेस्टी परफ्यूम वार जे ताउन सां सेगमेंट है, तव्हां अचो अदी। ॿियो केरु आहे भाई? सेंट डायनेस्टी वार, आप सबर करो, बच्चों का गेम है, आ जाओ। सेंट डायनेस्टी जबरदस्त परफ्यूम है भाई।
सेंट डायनेस्टी प्रीमियम परफ्यूम, वो खुशबू जो दिलों को छू जाए, सेंट डायनेस्टी। ऐं सेंट डायनेस्टी जी वेबसाइट ते वञो ऐं उते आहे प्रोमो कोड टॉप 10 सिन टीवी टॉप 10, ऐसा ही है बिलाल? हाँ, सिन टीवी टॉप 10, उसको क्लिक करें और ऑर्डर करें। सेंट डायनेस्टी के पैसे भी जीते हैं, 10,000 में भी इनाम है, 20,000 में भी पता नहीं क्या क्या इनाम आते हैं। आप जाएं और जीतें जाके। और वैसे भी सेंट डायनेस्टी मैंने खुद अभी लगाई है, परफ्यूम खुशबू आ रही है। सही बता, ऐसे ऐसे नहीं करो, सही बता। हाँ ओके भाई, 1 2 3 अची वियूं, बाक़ी हिकिड़ी अधी सेंट डायनेस्टी वारी ताउन सां सेगमेंट। कहिड़ी मुंहिंजी भेण आहे हीअ मेहंदी वारी अधी? हलिया, हा हलिया सबर। अचो भाई, अचो जल्दी अचो। पढ़ दिए। सेंट डायनेस्टी वेयर फ्रेगनेंस मीट्स रॉयल्टी, सेंट डायनेस्टी। ओके भाई, त ही कप टावर आहे। अचो अधी अॻियां अचो, थोरो सम्झी वञो। कप हीअं तव्हांखे लाइन ठाहिणी आहे, ये लाइन सां गॾु कप रखणा आहिनि। ऐं कप जॾहिं तव्हां रखे छॾींदा त उनजे मथां वरी कप रखणा पवंदा। ईअं ई तव्हांखे टावर ठाहिणो आहे। नंढे हूंदे तव्हां खेॾियूं हूंदियूं रांदियूं, मां बि ॾाढियूं खेॾियूं। पहले कौन आएगा? थोड़ा ऐसी बढ़वा दो भाई। हाँ, पहिरें कौन आएगा? तू ही थी? केरु खेॾंदो पहिरियां? हले आदि तूं अच। अच्छा शाबाश। ओके भाई, 1 मिंट जो टाइम। 1 मिंट में जेको ज़्यादा खां ज़्यादा कप रखियो, जेको घणे खां घणा कप रखंदो, उहो खणी ईंदो असांजा सेंट डायनेस्टी जी परफ्यूम। ओके, त तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे। 1 2 3 एंड स्टार्ट। हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणू ओ हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणू माण्हुनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो राणू, जेके ॼाणो था सभु सुञाणो, जंहिंजी अखि में ॾिठो तो मूंखे ॾिठो, जंहिंजी अखि में ॾिठो तो मूंखे ॾिठो। हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणू शाबाश। छापई करी किरण पिया सर। ओके जी, 9 8 7 6 5 4 3 2 and 1। छा कजे जगह दी। ओके जी, सेंट डायनेस्टी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 बधूं था, ठीक है? हाँ 16। ओके भाई, अच दी हलिया 1 मिंट में 16 कप रखा थी। कप अड़े तरीके से रखो जो हवा ते भी न किरन। आज क्यों खांसी हो गई भाई? ओके, तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे। 1 2 3 एंड स्टार्ट। शाबाश। सिंध दिखिया सारी सूरत हुन जी प्यारी। सिंध दिखिया सिंध दिखिया सारी सूरत हुन जी प्यारी। जाने उन्हीं तवारी आज सा मुझी यारी, जाने उन्हीं तवारी आज सा मुझी यारी, जंहिंजी अखि में आंसू को 5 4 3 2 1 स्टार्ट। केरा है श्री ये दीदी, केरा है श्री 1 2 3 4 5 6 7 8 9 16 कप भाई। शाबाश। 16 के 16 हले आती 17 करे हिननि खे त आउट कर बिनी के। शाबाश। ओके जी, तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे। सेंट डायनेस्टी परफ्यूम जे ताउन सां सेगमेंट 1 2 3 एंड स्टार्ट। शाबाश। मोतीअ दाणू हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणू मोर थोट ले राणा मोर थोट ले, अरे मोर थोट ले राणा मोर
मिसाइल ईरान वांगुरु दस किरी पियो ओके जी 1 2 3 4 5 6 7 तू रख अञा रख ॿिया बि रखूं हले 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 सोट रहे पुफी जी धी है हैं छा थियो रख रख कप हिकिड़ो घणा रखिया आई रख रख शाबाश रख रख किथे रखियो हाँ हाँ सही है इनके अञा किराइस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 कप हाँ भाई आउट थिया भाई ही आउट थिया गिफ्ट ॾियो हिननि खे शाबाश अचो अचो जल्दी अचो हाँ हाँ छा उॾामा छा फास्ट हाँ जल्दी अचो जल्दी गिफ्ट ॾियनि खे वानिया क्रीम प्लीज लाइबा जो ताज़ा गिफ्ट दी दो शाबाश बेटा हलो अरे कप ताड़ी वाड़ी वजायो शाबाश अज मेरा गलो खराब आ ओके जी सेंट डायनेस्टी 1 2 3 एंड स्टार्ट केड़ो माण्हू मोतीअ दाणू तूं साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे आग नहीं आ रहा शाबाश ताड़ी लॻल परिया रख परिया हाँ हली दी पर उधर रख परिया मथा रख दे इते रख दोनों दे लगड़ो किरी पौधा ही शाबाश 7 6 5 4 3 2 1 ये क्या हुआ कैसे हुआ गिर गया 1 2 3 4 केड़ा गड़या कप अदी केड़ा गड़या बुधाए हाई जो रख हाई बियो केड़ो हाई ने के रख बियो केड़ो भेण बस पानी प्यारियो भेण खे किरियो न पवे बस ए रख बियो बस पक बस ओके हाँ ॾाढो दी मूंखे बि ड्रॉप लॻे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ओके जी हीअ आहे विनर असांजी ज़ोरदार ताड़ी वई वानिया क्रीम ब्लीच जो तोहफ़ो तव्हां सां ऐं सेंट डायनेस्टी परफ्यूम तव्हां सां गॾु थी वई ज़ोरदार ताड़ी वेंदे लाइ ओके जी मां वञा थो चांहि पीअण चांहि पी अचा तव्हां ब्रेक वठो पाणी वाणी पियो इंजॉय कयो क्विज़ जूस भी तव्हांखे पहिरियों हूंदा नेक्स्ट ब्रेक में पर पाण फ़िलहाल वञूं था चांहि पियण प्रोग्राम जो नालो आहे दमद बरसात इनामन जी थे थी जित खिणन लिफाफा बंद दमादम सिंधी दमादम से दमादम से जो तालियां नहीं बजा रहा ना वो आज खाली हथ घर जाएगा सही है वो आज खाली हथ घर ना ॾिसां पियो 4 माण्हू जो ताड़ी वजाइनि ॿिया वरी चुप करे वेठा आहिनि यार गिफ्ट खणी आ अम्मा खे त गिफ्ट दे एडोर तू हसीन मास्टर ऑफ हेयर कलर जो खूबसूरत गिफ्ट अम्मा खे दे जल्दी इरफान हेॾे अम्मा खे ॾेखार अम्मा वीचारी हले शाबाश ॾाढो तोखां कमु करायो अथनि न थकिजी पियो आहे अॼु हा थोरो अम्मा आहे असांजी हसीन अम्मा आहे अॼोके शो जी ख़ूबसूरत तरीन औरत इहा आहे ठीकु आहे इनखे घर हाणे इन त वरी हटड़ो बि आहे वरी इन ते जेको भी न आहे ॼणो ठीकु आहे ओके भई त ज़ोरदार ताड़ियूं भई इरफान जे लाइ भई इरफान खे ॾाढा घणा 2 साल थी विया आहिनि मूंसां गॾु मुंहिंजो लाइव विथ राजा शो बि हीअ कंदो आहे ही हूंदो आहे मां हूंदो आहियां स्टूडियो में बस पोइ कंहिं निंड अची वेंदी त ईअं पोइ उथारींदो आहियां भाउ उथ अञा हले पियो प्रोग्राम ख़ैर आहे हिन ते का मयार न आहे बसि चाहे छा ईदा आहे ओके जी त ही वॉशिंग मशीन केरु खटींदो भई लाइबा कॉस्मेटिक्स ब्लॉन्ड ग्लैमर क्रीम ब्लीच वारी जे ताउन सां ही सेगमेंट आहे वॉशिंग मशीन जो सवाल आहे मूंखे खपनि 1 2 3 4 जोड़ियूं खपनि भेनरूं खपनि पाण में भेनरूं किसके साथ आओगी कौन है साथ
हाथ ऊपर, आ जाओ। तुम खेल चुकी हो ना ये गेम, नहीं खेली? आ जाओ। ब्यो केरा तो कैसा कर खेलनी है? बहन से वॉशिंग मशीन जीतोगी तो कौन ले जाएगा? अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान आर्मी अची वही आहे असांजे शो में भाई। ज़ोरदार ताड़ी थी वञे नंढड़े लाइ, ताड़ी हो जाए ज़ोर सां। दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान। इसको भी माइक दो, हाल हवाल करे। आवाज दे हाल हवाल, गाल आप तो सही। नालो छा दई? नाम क्या? हाँ? जी क्या बोले? अब्दुल हादी। अब्दुल हादी कोई नगमा सुनाओ चलो पाकिस्तान के ऊपर। शाबाश। पोएम सुनाओ कोई, गाना सुनाओ कोई, कुछ तो ABCD सुना। किसके साथ है? अम्मा आपू कहाँ है? मम्मी कहाँ है? मम्मी कहाँ है? हाथ ऊपर। मम्मी खुश हो? चलो मम्मी को सलाम करो। अस्सलाम अस्सलाम। गिफ्ट दो भाई मम्मी के लिए। गिफ्ट दो, बड़ा जूस पिलाओ बच्चों को। हाँ इट्स टाइम फॉर चेंज। जो खूबसूरत गिफ्ट है भाई, जबरदस्त ड्रेसिंग। ओके भाई कैसा करीदा था? ही भेण अचो अचो अचो। ॿियो केरु ईंदो? हुन पासे पुछा कयूं हाल हवाल, हिन पासे पुछा कयूं। शिफ्ट केन तव्हांखे मास्क पंहिंजो लाहिणो पवंदो। ठीकु आहे, अचो कंहिंसां गॾु ईंदीअ? ॿई भेणूं अचो। शाबाश, ॿई भेणूं अचो। 1 2 3 4 मुंहिंजूं भेनरूं जी जोड़ियूं थी वियूं आहिनि। मूं खिल त सही, थोरो खिल त सही। अल्लाह तोखे ॾिसी मूंखे त चे दिलि पई चए त ख़तमु कयां प्रोग्राम। ईअं न कर, खिल खिलंदी रह। ख़ैर आहे। वॉशिंग मशीन जो सवाल आहे भाई। लाइबा कॉस्मेटिक्स ब्लॉन्ड ग्लैमर ब्लीच क्रीम, ज़बरदस्त लाइबा कॉस्मेटिक्स। अदी जल्दी अचो न, रेल निकरी वेंदी, ॻोठ हलणो है पाण खे। हाँ वाह, पहले कौन आएगा? उधर से क्यों शुरू करें, इधर से करेंगे। अच्छा भाई करके दिखाओ, इधर आओ बच्चों। शाबाश। अब ही तव्हांजे साम्हूं केन पेन। हिकिड़ो मिनट सबर कर। ही हिते पई हूंदियूं, खणी एक्स्ट्रा खणी आ। हिते पई हूंदियूं, एक्स्ट्रा पई हूंदियूं भाई। केर भी कोई भी पार्टनर पंहिंजे ही वात में विझी, हथ हिते हूंदो। ठीकु आहे, ठीक है। पोइ परियां खणी, हाथ नहीं लगाना है। ठीक है भाई, हथ ना लगाइणो जी। होदा ॿई पासा जॾहिं वात में खणी करे भॼी भॼा करे हुते रखणो आहे। सही है, हथ ना आहे, हथ लगाइणो ई ना आहे। बस हथ सिर्फ़ु हिते लगाइणो आहे। हिते ही खणी हथनि जो कमु ख़तम। ठीक है, समझी आ गेम? सारे समझ गए? तो पहले तुम लोग आ जाओ। शाबाश। ओके भाई, लाइबा कॉस्मेटिक्स जो सेगमेंट, ज़बरदस्त सेगमेंट। 1 मिनट जो टाइम। 1 मिनट में जेको घणा केन खणी वियो हुन पासे, उहो कढी वेंदो असां वटां वॉशिंग मशीन। सही आहे? क्या मतलब क्या सिंगारियूं हिननि खे छा? अच्छा ओके। ज़फर साहब डायरेक्टर जो हुकुम आहे। हलो भाई, तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे। हिकु क्या कैसे मनाई, कीअं खणंदा है? सीधा करे रख न बाबा, उठाएंगे कैसे? ये इधर जाए क्या? ये सीधा कर रख, हिते रख, ये सीधा करे। शाबाश। छोड़ दो। गेम करवा रहे हो? हाँ ईअं त न करो। सलीम छा थियो? अनारकली वई छा रुसी? हाँ ओ सलीम छा थियो? शोभी भाई, सलीम की अनारकली गई, नाराज हो गए। हलवा सही आई। तव्हां पाण पंहिंजे हथनि सां सेट कयो केन। शाबाश, सीधा कयो। ठीक है, भले तव्हां करे सघो था, नो इशू। ही तव्हांजे हथ में आहे, पर तव्हांखे खणी वञिणो आहे एक्स्ट्रा से। ओके, तो तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे। 1 2 3 एंड स्टार्ट। शाबाश। हाथ पीछे। तू भी खड़ना है, तू भी खड़। रहती है वो दूर कहीं, अता पता मालूम नहीं। कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना। हाथ नहीं लगाना बेटा। सलीम चेक कर जा, हाथ न लगे। अता पता मालूम नहीं। कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना,
कोको कोरिना शाबाश 9 8 7 6 5 4 3 2 1 एंड स्टॉप। अच्छा बात सुनो, एक गलती की तुम लोगों ने, वो क्या की कि तुम दोनों चांस ले सकती हो, ठीक है? जिसका भी ये केन उड़ जाए वो हाथ स्पीड लाजमी है। ओके जी, लाइबा कॉस्मेटिक्स 1, लाइबा कॉस्मेटिक्स 2, लाइबा कॉस्मेटिक्स 3, लाइबा कॉस्मेटिक्स 4। ओके 4। अच्छो भाई खा लिया। बच्चे किसके रो रहे हैं भाई? ओपा ओके, तव्हां जो टाइम शुरू थिए तो हाणे 1 2 हाथ नहीं हाँ सबर सबर। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। स्टार्ट करूं आराम से, तकड़ थोड़ी है। हाँ स्टार्ट बोलूं और हाथ नहीं लगाना है। ये हाथ ये इधर आ गया, बस हाथ खत्म। हाथ लगाया वो मैं नहीं मानूंगा वो केन, ठीक है? ओके टाइम आपका शुरू होता है अब। 1 2 3 एंड स्टार्ट। शाबाश। हाथ नहीं लगाना बेटा। लग है वो। ये ले जाओ। कोको कोरिना कोको। जाओ आउट, जाओ दूसरा टाइम जा रहा है अम्मा। जल्दी जाओ, शाबाश, भागो बच्चियों। कोको कोरिना लाइबा कॉस्मेटिक्स, लाइबा कॉस्मेटिक्स, लाइबा कॉस्मेटिक्स। क्या हुआ? ओ 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। बस क्या हुआ? बस एडी मेहनत करे वाह आऊं खेदा आऊं वॉशिंग मशीन बखण बब जी केन ए भाज इज्जत रखी है। 3 है 2 है 3 है तो क्या हुआ? आउट हो गए। 4 तो पहले हो चुके हैं भाई। चलो जी लाइबा कॉस्मेटिक जो गिफ्ट आना करी दो जोरदार ताड़ियों ने नदियों जलाए भाई। आप अभी तक सांस ले रही हो, ठीक है? अचो भाई। तहां जो टाइम शुरू थे तो हाणे लाइबा का बी अदी बी छो हथ सबर आउट। टाइम स्टार्ट क्या पो। ओके 1 2 3 एंड स्टार्ट। शाबाश। ये आ गया। शाबाश। रहती है वो दूर कहीं, अता पता मालूम नहीं। कोको कोरिना कोको कोरिना कोको कोरिना कोको कोरिना। नाजुक सी शर्मीली सी मासूम सी भोली भाली सी, रहती है वो दूर कहीं, अता पता मालूम नहीं। कोको कोरिना लाइबा कॉस्मेटिक्स, लाइबा कॉस्मेटिक्स, लाइबा कॉस्मेटिक्स। शाबाश जल्दी। 9 8 7 6 5 4 3 2 1 एंड स्टॉप। लाइबा कॉस्मेटिक्स। आवाज जोर से आनी चाहिए। लाइबा कॉस्मेटिक्स, लाइबा कॉस्मेटिक्स, लाइबा कॉस्मेटिक्स 4। अभी तक जिंदा है आप दोनों। आ जाओ भाई। पंज खड़ो, ठीक है? पंज ही खड़ी केन होते पहुंचाए वॉशिंग मशीन खड़ी ने हिनन की आउट करे, ठीक है दी? पानी ले आओ। ओके जी सीधो कर से बिल्कुल सीधो। ओके बेटा हिनन के ता सीधो कर सको था, ठीक है? प्रॉपर। ओके तो तहां जो टाइम शुरू थे तो हाणे लाइबा कॉस्मेटिक्स 1 2 छो हेलो अस्सलाम वालेकुम। पियो स्टार्ट कया पो स्टार्ट करूं फिर ना? हाँ तो बता दे रही हो मुझे। सबर अति सबर। और बताए क्या हाल वाले? सब सेट हो? खुश हो? चाक में भले हो? सब सेट चल रहा है? 1 2 और हेलो
स्टार्ट कयां पोइ ॾिस अॼु इहा दो थी करी ए आऊं कयां तो तूं पहिरियां तकड़ में करे थी वञी ठीक है जी लाइबा कॉस्मेटिक्स 1 लाइबा कॉस्मेटिक्स 2 लाइबा कॉस्मेटिक्स 3 एंड स्टार्ट हथ रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं लाइबा कॉस्मेटिक्स सब कराए जाने इन्हनि से साल करे जरूर केन सारे इधर ही गिरा रही है बेटा उधर रखने टेबल पे अभी होले रखना है ना होले टेबल पे तेरी डब्बो खड़ो रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं लाइबा कॉस्मेटिक्स कोको कोरीना हाँ भाई Nine, 8, 6, 5, 4, 3, 2, 1, stop. छा आहे कहिड़ा आहे सॼो हा छा थियो गिफ्ट ॾियो भाई इन्हनि खे गिफ्ट ॾियो चलो भाई लाइबा कॉस्मेटिक्स 4 एंड 4 केन भाई अॻियां अचो हिननि ॿिन्ही जो करायूं था हू छा चवंदा आहिनि टास वास करायूं था पाण में ठीकु आहे पुगम शुगम कराईंदा आहिनि छा कराईंदा आहिनि पुगम कयूं ईअं पुगम कयूं ईअं हलो हीअ पकड़ियो हीअ लिकायो ईअं हिन तक हा हिराच लिकाए दी हथी कजांइ ठीकु आहे ओके शाबाश वॉशिंग मशीन जो सवाल आहे जी ॿुधायो कौन से हाथ में है पेपर ओए तो विनर है ही जोरदार ताड़ी थी वजन भाई लाइबा कॉस्मेटिक्स की वॉशिंग मशीन ताज़ा कर दी शाबाश लाइबा शैम्पू या खूबसूरत गिफ्ट ताज़ा कर दी दो भाई जोरदार ताड़ियों वॉशिंग मशीन यकीन नहीं आ रहा है क्या जीती है आज वॉशिंग मशीन हाँ साल खन अभी वॉशिंग मशीन के लिए नहीं आना चलो भाई शाबाश भाई जोरदार ताड़ियों ने नदियों जलाए हाँ ब्रेक वठूं चिल ओके जी मां वठा नंढो ब्रेक हीअं वरी थी आहे इस प्रोग्राम जो नालो आहे दबदे बरसात इनामन जी थे थी जित खिणन लिफाफा बंद दमादम सिंध दमादम से दमादम से दमादम से दमादम से ओके भाई दमादम सिंध एक्सप्रेस जो आगाज हाणे कंदासीं केर आहे जेको असांजी ट्रेन में चढ़ंदो केर आहे दमादम सिंध एक्सप्रेस में अचण जे लाइ तैयार छो त ही आहे एनएक्स वारनि जे ताउन सां सेगमेंट एनएक्स अब हर काम आसान एनएक्स के साथ केरी दो ट्रेन में चढ़ण दमादम सिंध ट्रेन में हलिया आंटियुनि जी ट्रेन था कयूं हाणे हलो अचो भई अचो अॼु घुराया डचे जा न घुरायो है अचो एनएक्स हर काम आसान अॼु आंटियूं हले हा आंटियुनि जी ट्रेन आहे अॼु भई सभिनी असांजी जेके खूबसूरत लेडीज़ आहिनि असांजी हलिया हा आंटी हो गई लेडी आंटी वॾी ये पौड़ियूं आहियूं पौड़ियुनि जी करायां पियो ये सब पौड़ियूं ही हैं शादी जी ये तू उस इनमें शामिल हो सकती हो ये सारे बुजुर्ग उठाए मैंने आ जाओ चलो भाई इनाम के लिए क्या क्या करना पड़ता है देखो इनाम के लिए हमें बुजुर्गी भी कबूल है कोई बात नहीं हेलो भाई इंजन कौन बन रहा है दमादम सिंध एक्सप्रेस की इंजन कौन हाथ ऊपर इंजन को अलग इनाम मिलता है सब चलो भाई इंजन ये हमारी ठीक है बेटा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 हाथ नहीं लगाना ठीक है हाथ तार लगा दी बेटा करंट वाली तार हाँ सही बात लगाइए उधर बटन लगाए खोल सर बटन हेलो दमादम सिंध एक्सप्रेस 1 2 ट्रेंड म्यूजिक शाबाश ताड़ी जगत
हले मुंहिंजा मारवड़ा मुंहिंजा जोगियड़ा मारवड़ा मिठेड़ा मुंहिंजा मारवड़ा सोहणा मुंहिंजा मारवड़ा लाहौती मुंहिंजा हले 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 गिफ्ट दो भाई, गिफ्ट दो जल्दी। क्या हुआ इधर, ये क्या हुआ है? अति उन्हें भजी टंग बग भजन दी बेचारी, हरू भरू जगह बटा बना रही हो। तो पर ये कैसे बैठ गई है? ये पर या किए वही ये की वही भैया तो मथां तो ही तू वेठी आ मां उन जे पहले ता वेठा पो वेठी केर वेठो इरफान पेरिया पेरिया केर वेठो छा बुधाए न हे ही जगह वेठी है वो वही वही पेरिया हल इनके वरी चांस ॾियूं था आदि इन गिफ्ट जो शाबाश। ओके भाई वानिया ब्लीच ब्यूटी क्रीम जो गिफ्ट। चलो भाई अचो 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 शाबाश शाबाश। इंजन आगे आगे, इंजन सलामत रहे, हमारी बाकी खैर है, डब्बों की खैर है। एक बार ट्रेन स्टार्ट शाबाश। जोगियड़ा मारवड़ा हाथ में लगाया मां, हाथ में लगाया। तसल्ली कैसी है? मेरी बहन को इतनी कितनी तसल्ली है, मैं शुक्र है बैठ गई। हलवा वाले गिफ्ट दे दिस बाय इंटरनेशनल खूबसूरत गिफ्ट। जल्दी है जो जल्दी है जो जल्दी है जो तहां जो टाइम इंजन आगे डब्बे पीछे शाबाश बेटा, डब्बे सारे पीछे। ओके एक बार ट्रेंड म्यूजिक। गिफ्ट जो इन खे जल्दी वानिया हिकिड़ो मिंट मूंखे ॾे। वानिया क्रीम ब्लीच जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो अदी। जल्दी अचो, इंजन आगे डब्बे पीछे बाबा शाबाश। जल्दी अचो जल्दी अचो, तव्हांजो टाइम वरी हिकु दफ़ो शुरू थिए थो। 1 2 3 स्टार्ट। जोगी आया सुञाता सामी आया सुञाता। अरे जोगी आया सुञाता सामी आया सुञाता। जोगी आया सुञाता सामी आया सुञाता। पिछड़े लॻो को मिलाए विया विया छा थियो? ओ साह दी कड़ी हुन जो जी जोर ॾेई ॾेई बच्चे उठी पियो अदी तुमने पर बैठ गई कुर्सी पे, उसने जगह दी। अब दोनों में से कौन बैठेगा सही बताओ? हमारा मसला नहीं है, तुम दोनों का मसला है। सॉरी ऊपर आके बैठ गई, ये दोनों एक कुर्सी पे बैठी थी। माइक पे बताओ। अब तू बुते फैसलो करा है, इनका भी पूछे। नहीं नहीं ये ऊपर बैठी हुई थी। हाँ तू किथे बैठी है? बाप फिर मां वेठा बाद में ही बैठी। ऐं मुंह भेदे हो बिनी हो केखा पूछा? कैमरा मैनो बुधायो, तू बुधा शकील है। पहिरियां हू वेठी पोइ हीअ वेठी, ही केर है? पाड़े जी है। असां वरी हिकु दफ़ो चांस ॾियूं था इन्हनि खे। ओके भाई हिकु दफ़ो वरी चांस ॾियूं था। इंजन आगे भाई, डब्बे सारे पीछे। दमादम सिंध एक्सप्रेस 1 2 3 स्टार्ट शाबाश। शाह लतीफ जे लाला लाल लतीफ जे अजू शाह लतीफ जे लाला लाल लतीफ जे अजू शाह लतीफ जे लाला लाल लतीफ जे बिछड़ल मोक मिलाए विया अल्ले। कुर्सी मैंने कहा तुम छोड़ो, मैंने तो कहा ही नहीं कुर्सी छोड़ो। अदा जो गिफ्ट नेज़वा इंटरनेशनल। हमें इंजन का ख्याल है, इंजन है हर बार ये रास्ते पे चेंज करनी पड़ेगी। ओके जी एक इंजन आगे डब्बे पीछे। इंजन चेंज थी हुई छा? हेदाचो दी हेदाचो शाबाश। दमादम सिंध एक्सप्रेस 1 2 3 स्टार्ट शाबाश। जल्दी
हर काम आसान है बेनेक्स के साथ। केर बैठो। जिसको लगता है ग्रीन वाली बेटी तालियां बजाए, जिसको लगता है वो ब्राउन वाली बेटी तालियां बजाए। ब्राउन वाली को गिफ्ट दो, शाबाश। वानिया क्रीम ब्लीच जो खूबसूरत तोहफो दी ता गद भी दो। ओके भाई, इंजन आगे डब्बे पीछे जीता आउट थी चुका है, थैंक यू। ओके भी हिक बार ट्रेड स्टार्ट। शाबाश, ताली लगन। इसलिए मैंने कहा ये जो सीनियर तजुर्बेकार लोग होते हैं ना, इनको पता है कुर्सी पे कैसे बैठना है। ठीक है भाई, गिफ्ट जो जल्दी नेज़मा इंटरनेशनल जो खूबसूरत गिफ्ट, थैंक यू भाई। ओके, एक बार ट्रेंड स्टार्ट। जोगी आया, जोगी आया, अरे जोगी आया, ओ जोगी आया, जाता स्वामी आया, जाता। अरे जोगी आया, जाता स्वामी आया, जाता। जोगी आया, जाता स्वामी आया, बिछड़ल मोह मिलाए व्या। अले 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 मुझा मारवड़ा, ओ मुझा जोगी अड़ा, मारवड़ा मिठेड़ा मुझा, मारवड़ा लाहू मुझा, मारवड़ा सोना मुझा, मारवड़ा सोना मुझा, शोभियड़ा मुझा। चाहते हो? मैंने कहा कोई गिर जाए, थक जाए, कुर्सी नहीं छड़ी भाई, गलत वेठियो आयो कि अध कुर्सी क्या छा कयूं, कुर्सी विराए जाऊं, अधो अध कयूं इनाम मथे तो मथे हो तो आखिरी चांस जाओ तो हिकड़ी माण्हू कुर्सी ते वेह। ठीक है, कुर्सी खणी भजी वञो, उते वञी वेहजो, कोई इशू न, कुर्सी ते वेहजो। ओके, 1 2 3 स्टार्ट। शाबाश। आंखें बंद करो शोभी, आंखें बंद करो। नेट खट्टे भई आदि जी, ऐं नेक्स्ट जो खूबसूरत गिफ्ट था कर भी तो जोरदार ताड़ियों भाई। वानिया क्रीम ब्लीच जो खूबसूरत तो पोता था, जोरदार ताड़ियों। अरे पांडा केमिकल सफाई और हिफाजत साथ साथ। कौन करेगा लड़ाई झगड़ा झगड़ा, सस सही नो जो झेड़ो थी सके तो, भाउ भेण जो झेड़ो थी सके तो, ज़ाल मुड़स जो झेड़ो थी सके तो, भेनरुनि जो पाण में झेड़ो थी सके तो, झेड़ो करणो आहे मज़े वारो। केर केर विढ़ंदो, कंहिंसां विढ़ंदीअ तूं? ॿई तव्हां नंढड़ियूं विढ़ंदो, तव्हां ॿई लड़ जाओगी? अच्छा आ जाओ आ जाओ, कंहिंसां विढ़ंदे? ॿई विढ़ंदो? अचो अचो अचो, बच्चो का गेम हो जाएगा। ॿियो केरा, ॿियो केरा भाई? हिन पासे हिन पासे हिन पासे केर ईंदो? झेगड़ो कंहिंसां ईंदे विढ़ंदे? कंहिंसां? ज़ाल सां विढ़ंदे? अदी हलिया, अच्छा हलिया हलिया हलिया। ॿियो केरा? अब हिन पासे केर ईंदो? झेड़ो करण केर ईंदो? पांडा केमिकल सफाई और हिफाजत साथ साथ। कंहिंसां विढ़ंदी है? कंहिंसां विढ़ंदी है? ही केर है? भाइटी है, चाची भाइटी विढ़ंदा पाण में। ॿार खे किथे छॾिया छॾिया? हा, ख़बर कर बी। बस बस हिकु ॿारनि जो जेको झगड़ो थी वियो आहे, ॿारनि जो। पांडा केमिकल सफाई और हिफाजत साथ साथ, पांडा केमिकल सफाई और हिफाजत साथ साथ। जल्दी अचो, जल्दी 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 जल्दी। ओके, पहिरियां केर ईंदो? पहिरियां केर ईंदो? पहले कौन आएगा? हीअं छो? हलिया हलिया अचे ॾा ईअं वरी पहिरियां उन्हनि खे थो चए। अचो भाई, शुरू कयो झेड़ो। माइक खोलो दोनों। हाँ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या हाल है राज भाई? ठीक ठाक। घर में लड़ते हो या नहीं लड़ते? लड़ते हैं, क्यों नहीं हाँ, लड़ते? तो वही लड़ाई आज दिखाओ। पांडा केमिकल का डिनर सेट ले जाओ, शाबाश। सुबह जाता हूँ काम पे, तू बार बार फोन करती है, तंग करती है। काम पे जाए या तुझे जवाब ये दे? तो हंसती रहती है हमेशा। ये रुको दिखे ले काम ही ना किते देखार। तुझे फोन नहीं करूँ तो किसको करूँ?
तो हम काम पे जाते बोल के जाते ना काम पे जा रहे हैं, काम करें। करता फोन कर दो क्या माइक तो बते। बोलो, जब काम पे जाते हैं काम करेंगे, तुम्हारे को जवाब देंगे। तो हमें तो बाद में काम करो ना। तो जब घर पे आएंगे काम करके तो जब जवाब दे सकते हैं ना। क्या ये तुम्हें सीरियस नहीं ले रही तुझे? यार ये सीरियल लेती रही। हाँ की शादी की छा थियो की अरेंज मैरिज आ लव मैरिज आ? लव मैरिज है। लव मैरिज है। जब भी तो लड़ नहीं सक रही। कि ये प्यार थियो ता बिनी के कैसे मोहब्बत हुई? ये मोहब्बत कहाँ हुई? बताओ। घर में हुई थी। घर में ही हुई? हाँ, जब हम पीछे पंजाब में रहते हैं। हाँ तो मेरी तबीयत खराब थी तो फिर मैं तबीयत खराब? ये डॉक्टर थी? नहीं, ये डॉक्टर नहीं थे, क्या? मगर मैं गया था मामू के घर पे। फिर? तो मैंने इसको देखा था, मुझे पसंद आ गई। मामू के घर जाके यही काम किया तुमने? हाँ, यही काम किया था कि पसंद आ गई थी तो यही काम करना था ना। फिर अभी तुम्हें क्या खुशी है या पछता रहा है? नहीं अल्हम्दुलिल्लाह बहुत हाँ खुश चलो हूँ। लड़के दिखाओ वो शाबाश। जब भी तो लड़ नहीं पा रही है। हाँ, बेड़ो आदि अल्लाह तू लड़ लड़ाई दे। करते हैं अभी सही। क्या स्टाइल अच्छा था? तो बताओ क्या बोला? क्या बताओ माइक पे। इन्होंने आते के साथ बोला था कि हाँ लड़ते क्यों नहीं। हाँ चलो लड़ाई किस घर में नहीं होता है। चलो लड़ो ना। ये बोतल भी नहीं मिलेगी। बेड़ो इसको नहीं आता लड़ना, छोड़ दो, किसी और को बोलो। किसी और को बुलाओ। चलो एक गिफ्ट दे दो इनको, शाबाश। पांडा केमिकल सफाई और हिफाजत साथ साथ खूबसूरत गिफ्ट था गर्मी दो। ओके आ जाओ बेटा। उधर इधर पराई बच्ची लड़की के पास क्या कर रहे हैं? इधर हाँ छा नालो पाण में छा थियो ता? सोट रही हूँ। सोट रहे हो? डॉन तो लगी तू तो पाड़े जो। सफ़ा भी नहीं। मुझे एकड़ो पुट है रोज मार खाईंदो आहे। वो तो अब क्या हाँ ॿुधाए विड़ो जी अदी मां घर में अकेलो न सदा ही मूंखे जो तो ॿुधाई विड़ो पाण दा टेक छो थो ॾी न छा थियो अथई? हा विड़ो हाणे सदा ही मां तोखे चवंदो आहियां त मूंखे काकी ॾे सदा ही तूं खणी थी वे 2 कलाक सॼे ॾींहं में खणे थी। असां स्कूल मां अचूं थकी थी थोरो मदद त कनि ॾे नी सॼो ॾींहुं वेही खणी थी काकीअ खे। हा पाण बि त खणंदा आहियो, असांखे बि त खाइण ॾियो नी, असां बि त स्कूल वेंदा आहियूं। छा थियो? तो असां त वधीक वेंदा आहियूं नी। असां त वरी हीअं गानो तो ॻाईं सिधो थी ॻाल्हि जहिड़ो छा? हा पोइ असां बि त स्कूल वेंदा आहियूं पर असां वरी रांदि खेॾंदा आहियूं, थोरो थकिजी पवंदा आहियूं नी, थोरो मज़ो बि त कनि ॾे। मज़ो कहिड़ो मज़ो? छा अंब खाइणा अथई? छा कहिड़ो मज़ो करिणो अथव? काकीअ वारी मज़ो कोई ईंदो आहे नी। काकी वटि? काकी असां काकी कहिड़ी है? फुफाट। हा विड़ो न भला काकीअ खे छा कयां मां? विड़ो हा असां मज़ो कनि ॾे असांखे मज़ो सॼो। असां निकिरंदा न आहियूं घर मां हिकु तव्हां हर वक्त मज़ो कंदा आहियो, असांखे बि खाइण ॾियो नी, असां बि त घर में वेंदा आहियां आहियूं। अकेलो मां काॾा मज़ो कयां? तव्हांखे कहिड़ी पई हर वक्त खाइण जी? अड़े यार मां स्कूल में रुगो मज़ो कंदो आहियां। छॾ काकीअ खे। ॿियो को टॉपिक ॿियो को टॉपिक हा पांडा केमिकल सां सफ़ाई करणी आहे तोखे। सॼा बाथरूम साफ़ करणे आहिनि तोखे, ठीकु आहे? हीअ अदी तोसां उहो विड़ंदी कमु न कराईंदा आहिनि। कराईंदा न करायां थो। हल ॿुधाए कल्ह छो मूंखां बाथरूम साफ़ स्टाइल आहे कराई? सिंगर थी तो वधती। पाण बि त सॼो गंद करे ईंदा आहियो वॉशरूम में। बस अब असां बरो गंद कंदा आहियूं वॉशरूम में। तव्हां त बाक़ी सफ़ाई करे ईंदा आहियूं वॉशरूम में वञी। हा पोइ तव्हां बि त गंद करे ईंदा आहियो, पोइ तव्हां साफ़ कयो न जेको पोइ तव्हां बि त करे सघो था नी, रुगो असां कयूं या? तव्हां न विड़ो बस अचो अचो डांस में लास्ट में लड़ोगे क्या? ये तो सामान वामान नहीं उठाना कोई हमारा? ऐसे एक दूसरे का मथा बता फाड़ दो। अलिया लास्ट में जी फरमाइश दी लास्ट में जी तो कहते हैं त लटा दे तू लटा छो न धोता? छो धोआ माइक मथे लेता धोए की है माइक मथे। हाँ लटा धोने के जमा माथा माना जा लटा धोआ तो क्या लटा तो लटा भी खराब माइक मथे लटा भी माथा जाना धोतम तो त लटा भी लटा। खराब धोता थी। मां वो नौकर चंग त तरह न धोए ही न थी। एड़ी नौकर त न आया तुझ मां था मले वारे लटा धो हिकड़ो कम त तू भी कर न रुको मां कर भरिया दी न छात जे जकी शे जमा त करे ही न चवड़ी न थी वठी मुझे। छन चवण मां आखिर तोको वडी आ हिकड़ो कम कया त बियो कम तोखे संभालणो। मां आखिर वडी आ तुझो ख्याल करण तोखे का घुरजे न। रुको मां कया बस तू नंढी रुको वेठी रुको ॾिस वड़ी त कीअं थी करे वडी। पोतो के टाइम तुम मान दिया तो के टाइम भला मैं मेहमान छे तुम केतरो वडी संभाले रुको नंढी रुको वेठी ॾिस रुको वडी संभाले
था ते पो मल्या बियो को कमकार कया रुगो तू चे तो मां वेठी जा रुगो तू कर रुगो वडी कर मार रुगो दिसा भला मेहमान ये त ना घड़ी हली वी तासे फैसलो छा थियणो आखिरी मसलो छा हल कीअं थींदो जहिड़ो थींदो कंदो अॼु जहिड़ो या न कंदो आओ आओ कंदास जेड़ो कॾहिं कयो कयो आओ जदा तो के कम चवा तो कम ही न करी मानी बोड़ मां क्या थी आखिर था ते पतो तोखे मलणो आ न वडिया मां बेड़ो त कोंदे शिकायत था कयो हिक ॿिए खां आऊं ॾींहं जो थावा मलदी आहे तूं राति जो थावा धोईंदी ई छो था कयो था विड़ो त पाड़ बि कयो विड़ो जदा तो के कम वरी जॾहिं तोखे कम जो चयमि त तूं छो था कयो कमु हुन चयो मां त थावा धोईंदी आहे तूं त कपिड़ा धोईंदी आहीं पोइ कमु विराइण आया हुआ वाशरूम धोणो आ त तू वरी बियो कम संभला न पर मां तो सब कुछ कया थी कम सब कुछ करे थी भाई छा करे हां किथां थी करे तू किथां थी करे तू वाशरूम सजो मां संभालिया धो पो उन जी भी मां कया तू छा थी करे संभाली दिया वाशरूम सफाई मां थी कया घर तू केड़ी करे थी सफाई कया मां कया थी तू कां तो थी करे नथी करे तू सफाई फैसलो छा आहे जिंदगी जहिड़ो कीअं कबो ए करे ही नथी कम रुगो कूड़ थी वेड़ाए कया ही सब मां थी करी नथी तूं कमु छो नथी करी कुझु कंदी त कर मैं सब न सभु कुझु कीअं थी दाऊं करे चाची सजो कार मां थी करे नथी करे कया ही मां थी सजो कहीं सॼो थी ये सुती पई आहे सॼो ॾींहुं मोबाइल फोन ते फेसबुक हलाए थी रुगो हां रुगो बस इहो रुगो ये बस स्क्रॉलिंग करे थी पई बस रुगो मोबाइल वेठी हला वांती है रुगो इंस्टाग्राम दे बस इहो ही कम खेली जो बि थी जहिड़ो कईस आओ ओके भाई ताड़ी वजाए सभिनी जे लाइ अञा आए नहीं है हाँ आ जा बाबा किधर लड़ोगे इधर टेबल पे आ जाओगे बेटा पूरे हाँ हेलो नाम बताए नहीं नाम छोड़ो नाम को नाम क्या है जोया जोया सोहा सोहा मैं इसको प्यार से मुमल कहती हूँ मैंने पूछा हाँ मुमल प्यार से मुमल कहती है तुम्हें और गुस्से में क्या कहोगी मुमल तुम क्या हाँ, लड़ो 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 मुमल तुम क्या हर काम नहीं करती तुम स्कूल का काम करती नहीं हो और स्कूल में तुम जाती हो कुछ लिखती नहीं हो मैं लिखती तो हूँ तुम तो कोई घर का काम तो नहीं करती नहीं कुछ करती हो तुम कौन सा कुछ पढ़ती रहती हो पेपर में कुछ याद करती नहीं हो बस अपनी तरफ से बस बैठी हुई होती है बाजी मेरे को याद हो गया मेरे को छुट्टी चाहिए तो तुम्हें कौन सा याद होता है पेपर में तो कुछ लिख के आती हो नहीं हर बार अंडा ही आता है तुम्हारे तो शट अप यू आर शट अप पहले बोलना तो सीख जाओ तुम आप ना नहीं आप एक चमाट लगेगी ना ओए, ओए। काम की भी नहीं है तो मेरे सेम टू यू वेलकम ओह थैंक यू वेलकम बहुत जबान चलती है बड़ी बहन से कुछ तमीज ही नहीं है कहने के लिए तुम्हें तमीज नहीं कि छोटी बहन से थोड़ा सा प्यार से बात कर ले हाँ नहीं तो मेरे ना तमीज कर नहीं ले है। हाँ मान दे तमीज ओते थैंक यू बाय ताड़ी हो जाए भाई रंजित जोर सा चलो भाई आप फैसला करोगे ये डिनर सेट किसके पास जाना चाहिए पांडा के मिगड़ा जिनको लगता है हिनन सुठो जेड़ो कयो ताड़ी हो जाए बस बस रुको हरू भरू घर वाला रेडी पिया कंदा हरू भरू हाँ भाई जिनको लगता है इन्होंने लड़ाई अच्छी की भाई जिनको लगता है चाची भाई ठीक है ओके तो पोया सजा विनर है ही बना डी जोरदार ताड़ियों गिफ्ट जो भाई बयान के पांडा केमिकल उन्होंने गिफ्ट जो अच्छे अच्छो 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 जोया आ जाओ शाबाश जोया भगड़ा भगड़ा का है अरे पा क्विज जूस कौन कौन पिएगा चलो बेटा क्विज जूस पिलाओ सबको शाबाश अपनी अपनी जगह पे बैठो क्विज जूस पियो और मुझे बताओ गेम कौन सा कराना है अभी अब भाई डंडा चक्कर केर केरी दो डंडा चक्कर में असां गॾु गॾु ऐं डंडा चक्कर आहे वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जे तावन सां डंडा चक्कर कंदासीं ॾाढो ज़बरदस्त सेगमेंट आहे पर हुन सां पहिरियां क्विज जूस पियारियो शाबाश सब बोलो क्विज जूस कौन कौन पिएगा क्विज को पिलाया जाए सबको पिलाया जाए अरे क्विज जूस पिलाया जाए क्विज कौन पिएगा क्विज जूस पियोगे आपको नहीं पिलाएंगे मेहमानों को पिलाएंगे अरे कोई जूस पियारो जल्दी 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 टीम होती वने ओके जी मां वठा नडो ब्रेक हीअं वयो थी इस प्रोग्राम में ब्रेक जो वक्त थियो आहे प्रोग्राम जो नालो आहे दमदम
बरसात इनामन जीते थी जित खिलन लिफाफा बंद दमादम जिंद दमादम जिंद ओके जी, वेलकम बैक, खुशामदीद, भली ख़ैर अवां सभिनी खे। जेकॾहिं तव्हांखे बि असांजी शो दमादम सिंध में अचिणो आहे त हाणे ई वञी असांजे टेलीफोन नंबर ते पंहिंजो मैसेज कयो ऐं कॉल कयो ऐं पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो। हीउ प्रोग्राम जुमो ऐं छंछरु हफ़्ते जूं ॿ रातियूं लाइव हूंदो आहे 9 खां 11, त हाणे ई वञी पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो। ओके जी, त डंडा चक्कर में केरु केरु ईंदो? वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स बॉइज़ चाहिए मुझे। हलिया हलिया पोयां दम अली दम 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 अली दम दम डंडा चक्कर। ॿियो केरु ईंदो भाई? वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स के ताउन सा जितने भी बॉयज हैं हमारे बच्चे डंडा चक्कर डंडो कंदो किथां कंदो? छॾे छोकिरनि खे टाइम ना है, एतिरो टाइम सफ़ा घटि है। ओके भाई, 1 2 3 ऐं 4 चौथो खिली एॾो। ओके, ॿियो केरु हिन पासे कोई ईंदो? इधर कौन आएगा? हलिया साॻियो आयो अथई दोस्त वारो ज़फ़र। हा, इहो आयो अथई मिथन चक्रोती। ओके भाई, बसि हलिया लव मैरिज कई थी तॾहिं थो घुराई। होॾां फिरी होॾां परे गेम ख़बर आहे? पंहिंजो पाण खे संभालजा, वधीक खां वधीक बाल होॾे पासे रखिजे। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जे ताउन सां ज़बरदस्त हिकिड़ो तव्हां लाइ गिफ्ट आहे, उहो ॾींदासीं जेको हिन में खटी ईंदो। ओके, त 1 मिंट जो टाइम तव्हांजो शुरू थिए थो हाणे। 1 2 3 एंड स्टार्ट। 1 2 3 4 एंड 5। बाल खण जल्दी, बच 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 वरी म्यूजिक हलायो वञे। शाबाश। 1 2 3 4 5 बाल खण जल्दी वन जल्दी। हाँ, माण्हू ॾिसूं था। 1 2 3 4 5 3 2 1 स्टॉप। यो बाल मिस करे छॾियो तो। कंहिंखे बि ईअं नहीं निशानो जेको बंदूक हुई आहे निशानो बाल विझणो हुन में निशानो कुकड़ में पकड़ी ते निशानो टुटी वियो वरी पोइ थी हलिया बा हलिया स्टाइल आहे छोकिरे। हा ओके जी 1 बीह 1 1 2 3 बीह छो स्टार्ट कयां पोइ शाबाश। 1 2 3 स्टार्ट। 1 2 3 4 5 बाल खण माण्हू खण बाल खण केर खण छोकिरो खण जल्दी जल्दी म्यूजिक शाबाश। 1 2 3 4 5 बाल खण छोकिरो खण बाल खण बच 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 जल्दी 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 ओहो म्यूजिक। 1 2 3 4 5 बाल खण 5 4 3 2 1 माइट आहे न पंहिंजो इहो। अरे हिकिड़े घर में ईंदो बिना मज़ा था ये सभई हिकु जहिड़ा था लॻो मूंखे भई 3 4 सभई माइट हो छा? हा हले काॾे होॾे वेहंदे आहे वञी। ओके 1 2 3 स्टार्ट। 1
टे 4 4 5 नथो करे बी हलो हाँ हले हले जगह किथे इनाम जो ने गिफ्ट जो अलाए मुझे डंडण पे जी ये लो करे लो अल्लाह खैर करे मुझे से सेट है सब दादा ओके तो बियो कोई इनाम दे यार बेचारे मेहनत की है लाइबा हॉस्पिटल का बियो दे सुठो दे जल्दी दे लाइबा शैम्पू खणिया वे जूस बूस प्यारियो इनके जूस प्यारियो क्विज जो शाबाश जूस बूस प्यारियो ये हमरा बने हलियो हलिया वो आउट थी है उनके गिफ्ट जो लाइबा हॉस्पिटल जो गिफ्ट हा शाबाश हलिया दोस्त ओके ता जो टाइम हाने शुरू थे तो 1 2 3 स्टार्ट 1 2 3 4 5 बालखंड मारूखंड बालखंड केरखंड मारूखंड अरे बाबा बाबा पक अरे जल्दी 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 म्यूजिक शाबाश हाँ हेलो हाँ साजो 1 2 3 4 5 बालखंड मारूखंड केरखंड जल्दी खंड शाबाश किधर हो जी ये छोकरी ने भगो दो जी हलवा जल्दी 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 म्यूजिक 1 5 4 3 2 जूस वूस प्यारे दोस्त के जूस प्यारे इनाम जो शाबाश जबर सुठी कोशिश ॾाढी सुठी कोशिश लाइबा शैम्पू यो खूबसूरत गिफ्ट जो जल्दी कर हल बाबा हलिया हलिया आज 3 बाल नहीं डाले ना तुमने टोपी पीछे ऐसे कर के पीछे नहीं दिखा ना ऐसे ऐसे करना ऐसे पहनते ना थोड़ा स्टाइल मारना हाँ ओके ता जो टाइम शुरू दे दो हाणे 1 2 3 स्टार्ट 1 2 3 4 5 बालखंड किथे जल्दी बच जल्दी 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 म्यूजिक 1 2 शाबाश 3 4 5 बालखंड किधर है बाल उठाओ जल्दी उठाओ भागते जाओ शाबाश म्यूजिक 1 2 3 4 5 बाल उठाओ जल्दी 5 4 3 2 1 स्टॉप ओए किधर क्या सारी मिल्कियत लगी हुई थी इसके बाल के पीछे क्या है बड़ी सांस ले चल सही हो गया 3 बाल हो गए भाई थी ऐसा भाई तुझे को दे हले लव मैरिज की थी 4 बाल विज सही है 1 2 3 स्टार्ट 1 2 3 4 5 जल्दी उता खत्म कर छे जल्दी क्या उता वाले हले छे 1 2 3 4 5 बालखंड जल्दी कर बालखंड जल्दी म्यूजिक
1 2 5 4 हाँ 2 3 2 हाँ हलो पंज चक्कर केर कंदो हाँ पंज चक्कर केर कंदो गिफ्ट जो इनके गिफ्ट जो जल्दी कर इन्हनि ॿिन्ही जो टास्क कराए वठ जल्दी कर इन्हनि ॿिन्ही जो टास्क कराए वठ टास्क कराओ जल्दी जल्दी इधर आओ हेॾे हेॾे लिखा है कन्ने पोयां हाँ पोयां पुठी हला इधर आओ हल जल्दी आओ बेटा वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वांजे ताउन तो सेगमेंट ये है ऐसा जो विनर जोरदार ताड़ियों आई गिफ्ट जो जल्दी लाइव शैम्पू यो खूबसूरत गिफ्ट ओके पापा के पीले बोतले में पप्पू की पिस्तौल की गोली कौन कह के बताएगा जल्दी बताओ इसको चश्मे वाली को दो जल्दी की बाइक दो पापा के पीले बोतले में पप्पू की पिस्तौल की गोली पापा के पीले बोतले में पप्पू की पिस्तौल की गोली पापा के पीले बोतले में पप्पू पापू नहीं दो गिफ्ट दो भाई गिफ्ट ले आओ शाबाश ओके भाई ही लाइबा कॉस्मेटिक्स जो ही गिफ्ट वट हे पाण में घर वनी विड़जो हे वठ ए घर जो लाइबा कॉस्मेटिक्स नेज़वा इंटरनेशनल जो खूबसूरत गिफ्ट खणी आगतिया जल्दी लाइबा कॉस्मेटिक्स जो गिफ्ट पांडा केमिकल जो ही चाचा वठ लाइबा शैम्पू जो खूबसूरत गिफ्ट वने तो हिन मादे छोड़ दो बेटा जल्दी आओ वानिया क्रीम ब्लीच ये लो ओके भाई प्रोग्राम जो वक्त पाजी पुजण ते पहुंची चुको है मां वठन ता का इजाजत इंशाल्लाह जिंदगी किस्मत ही तबे सानो सुभाणे रात जो 9 बजे वरी थी ता का मुलाकात लव यू ऑल आई प्रोग्राम जो नालो आ सब्सक्राइब कयो असा जो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD आई वधिक अपडेट लाए बेल आइकन के क्लिक करियो।